बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ यहाँ उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ छहों दर्जे 6 मां, जंहिंजो उनवान आहे मलाखड़ो। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जी लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाब जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे बहादुरी माना सूरिहाई। लफ़्ज़ आहे निगाह माना नज़र। लफ़्ज़ बार माना वज़न। लफ़्ज़ करतबन माना हुनरन। लफ़्ज़ औज माना तरक्की या वाधारो। लफ़्ज़ पहलवानी माना बहादुरी। लफ़्ज़ खेॾ माना रांदि। लफ़्ज़ ज़ोर आज़माई माना ताक़त जो मुज़ाहिरो। लफ़्ज़ अंगबाज़ी माना अटकल या हरफत। लफ़्ज़ साहिबी माना हुक्मरानी। लफ़्ज़ शौक़ माना चाह। लफ़्ज़ खुंजे माना मथे करे। लफ़्ज़ संदरो माना वटियल कपिड़ो। लफ़्ज़ आहे ॿाहीं माना हिकु पासो। लफ़्ज़ आहे जांठा माना मल्ह जा दाह। लफ़्ज़ दसे माना भाकुर विझी केराए। लफ़्ज़ पलांद माना बदिलो। लफ़्ज़ मञता माना मञण जी हालत। लफ़्ज़ ज़ोक़ माना लुत्फ़ या चाह। लफ़्ज़ आहे कोटने माना किलने। लफ़्ज़ जोड़ माना मट या बराबर या सानी। लफ़्ज़ झूनो माना वॾे उमिरि जो। लफ़्ज़ वारा माना वझ या दाह। लफ़्ज़ अड़ियूं माना जांठा। लफ़्ज़ सरसी माना कामयाबी या सोभ। लफ़्ज़ अंग माना अटकल या दाह। लफ़्ज़ नामवर माना नाले वारो या मशहूर। लफ़्ज़ कुवत माना ताक़त। मश्क नंबर पहिरियों, हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़, असांजे मुल्क में कहिड़ियूं रांदियूं खेॾियूं वञनि थियूं? जवाब, असांजे मुल्क में घोड़े सवारी, बार खणण जी ज़ोर आज़माई, कुश्ती, मल्ह ऐं ॿियूं रांदियूं खेॾियूं वञनि थियूं। बे, मल्ह रांदि खे कहिड़े दौर में तरक़ी मिली? जवाब, मल्ह रांदि खे मीरनि जी साहिबीअ में तरक़ी मिली। जीम, मलाखड़ो छा खे चइबो आहे? जवाब, मलाखड़ो मल्ह जे मुक़ाबिले खे चइबो आहे। दाल, मल्ह ऐं मलाखड़े खे सिंध में कहिड़ी अहमियत हासिल आहे? जवाब, मल्ह सिंध जी क़ौमी रांदि आहे ऐं मलाखड़नि जिस्मानी क़ुवत ऐं तंदुरुस्ती सुधारण जे जज़्बे खे काफ़ी हथी ॾिनी आहे। तंहिं करे मौजूदा दौर में मलाखड़नि खे अहमियत ॾिनी वञे थी। नंबर ॿियो, हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि पहलवान, खेॾ, अंगबाज़ी, संदरो, ॿाहीं, सरसी, मञता, एतबार। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं, इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे पहलवान माना ताक़तवर। जुमिलो लिखंदासीं, मल्ह में ॿ पहलवान मुक़ाबिलो कंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे खेॾ माना रांदि। जुमिलो लिखंदासीं, घोड़े सवारी बि हिकु खेॾ आहे। पोइ लफ़्ज़ आहे अंगबाज़ी माना अटकल ॼाणणु। जुमिलो लिखंदासीं, मल्ह पहलवान अंगबाज़ीअ सां रांदि में सख़्तु मुक़ाबिलो कंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे ॿाहीं माना मेड़ जी हिकु क़तार। जुमिलो लिखंदासीं, मलाखड़े में हिकु ॿाहीअ में मङणहार
दोहल वॼाईंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे सरसी माना कामयाबी। जुमिलो लिखंदासीं जंहिं पोइ मल दसी तंहिं सरसी कई। पोइ लफ़्ज़ आहे मञता माना इज़त मान। जुमिलो लिखंदासीं पहलवाननि खे मञता तौरु सर्टिफिकेट बि ॾिना वेंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे एतबार माना भरवसो या यकीन। जुमिलो लिखंदासीं मल्ह रांदि एतबार खां बि हिकु वॾी रांदि आहे। नंबर 3 हेठियां ख़ाल भरियो। जी दोस्तो ही ख़ाल आहिनि, हाणे हिननि खे भरींदासीं। अलिफ अॻु अमीर सरदार ऐं वॾेरा ख़ाल जी वॾी इज़त कंदा हुआ। ख़ाल में लिखंदासीं मल्हनि। बे मल्ह जे खुलियल मुक़ाबले खे ख़ाल सॾिबो आहे। ख़ाल में लिखंदासीं मलाखिड़ो। जीम जंहिं पोइ मल्ह दसी उन ख़ाल कई। ख़ाल में लिखंदासीं सरसी। दाल चवंदा आहिनि त ज़ोर 32 रांदियूं खणे ऐं अंग ख़ाल रांदियूं खणे। ख़ाल में लिखंदासीं 36। नंबर 4 हेठि ॾिनल मिसालनि मां इस्म जे क़िस्मनि खे धार धार खाने में लिखो। जुमिलो पहिरियों अब्दुल्लाह अॼु बाज़ार मां किताब ऐं कापियूं ख़रीद करे आयो आहे। जुमिलो ॿियो रोशनीअ में किताब पढ़णु घुरिजनि। जुमिलो टियों हज़रत यूसुफ़ जे सूंहं जी कहिड़ी साराह कजे। जुमिलो चौथों ग़ुरबत सबबि माण्हू मजबूर थी लॾणु लॻा। जी दोस्तो हाणे 3 खाना आहिनि, इस्म आम, इस्म ख़ास ऐं इस्म ज़ात। हिननि इस्मनि खे हाणे जुदा जुदा करे लिखंदासीं। जी दोस्तो इस्म आम आहिनि बाज़ार, किताब, कापियूं, माण्हू, रोशनी। इस्म ज़ात आहिनि अब्दुल्लाह, हज़रत यूसुफ़ ऐं ग़ुरबत।